ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ 11/1/2024। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठी मीठी ॿार सदा हिन नशे में रहो कि भॻवानु असांखे पढ़ाईंदा आहिनि। असांजी स्टूडेंट लाइफ दी बेस्ट आहे। असांजे मथां विस्पति जी दशा आहे। प्रश्न आहे कंहिं ॿारनि खे सभिनि जो प्यार प्राप्त हूंदो आहे। उत्तरा जो ॾाॾनि जे कल्याण जे निमित ठहींदा आहिनि। जंहिंजो कल्याण थियलु आहे उहो चईंदा, जंहिंजो कल्याण थींदो आहे उहो चईंदा तव्हां त असांजी माता आहियो। त पंहिंजे पाण खे ॾिसो कि असां केतिरनि जो कल्याण कंदा आहियूं। बाप जो मैसेज केतिरी आत्माउनि खे ॾींदा आहियूं। बाप बि पैगंबर आहे न। तव्हां ॿारनि खे बि बाप जो पैगाम ॾियणो आहे। सभिनि खे चओ ॿ बाप आहिनि। सभिनि खे चओ कि असांजा ॿ बाप आहिनि। बेहद जो बाप ऐं वर्से खे यादि करो। बेहद जो बाप ऐं वर्से खे यादि करो। गीता तू प्यार जो सागर आहे। ओम शांति। रूहानी बाप वेही रूहानी ॿारनि खे रोज़ रोज़ सम्झाईंदा आहिनि कि ॿार आत्म अभिमानी थी करे वियो। ईअं न बुद्धि ॿाहिरि भटकंदी रहे। हिकु बाप खे यादि करिणो, उहो ई ज्ञान जो सागर, प्रेम जो सागर आहे न। चईंदा आहिनि हिकु ज्ञान जी बूंद बसि। बाप चईंदा आहिनि मिठा ॿार रूहानी बाप खे यादि करो त तव्हांखे वरसो मिली वेंदो। बाप चईंदा आहिनि ॿार रूहानी बाप खे यादि करो त तव्हांखे वरसो मिली वेंदो। अमरपुरी वैकुंठ में हली वेंदो। बसि हिन समय जो सिर ते पापनि जो बोझो आहे न, उहो असांखे उतारणो आहे। क़ाइदे प्रमाण विवेक अनुसार तव्हां ॿारनि खे सम्झायो आहे जो ऊच ते ऊच आहे उहो ई अंत में हेठि तपस्या करनि था। असां ब्रह्मा बाबा सां गॾु असां बि आहियूं न। राजयोग जी तपस्या हिकु बाप ई सिखलाईंदा आहिनि। हठ योग बिल्कुलु अलॻि आहे। उहो आहे हद जो, इहा आहे बेहद जो, उहो आहे निवृत्ति मार्ग, इहो आहे प्रवृत्ति मार्ग। बाप चईंदा आहिनि तव्हां विश्व जा मालिक हुयो। यथा राजा रानी तथा प्रजा सभी चईंदा न असांजो भारत। सभी चईंदा असांजो भारत। त सभी विश्व जा मालिक हूंदा न। प्रवृत्ति मार्ग में पवित्र देवी देवता हुया। पोइ देवता आहियूं वाम मार्ग में वेंदा आहिनि। हुननि जा बि चित्र आहिनि, ॾाढा गंदा चित्र ठाहींदा आहिनि जो ॾिसण में बि लज्जा ईंदी आहे। छो जी बुद्धि ई हिकदमि ख़तमु थी वेंदी आहे। बाप जो ई गायन आहे तूं प्यार जो सागर आहे। हाणे प्यार जी बूंद न हूंदी आहे। बाबा त प्यार जो सागर आहे। हाणे प्यार जी बूंद न हूंदी आहे। इहा त ज्ञान जी ॻाल्हि आहे। बाबा चवंदा इहा त ज्ञान जी ॻाल्हि आहे। तव्हां बाप खे पहचाने करे बाप खां वरसो वठणु ईंदा आहियो न। बाप सदगति जो ई ज्ञान ॾींदा आहिनि। थोरो ई ॿुधो ऐं सदगति में अची वियो। हितां खां तव्हां ॿारनि खे वञिणो आहे नई दुनिया में। तव्हां वेंदा आहियो, तव्हां ॼाणंदा आहियो असां वैकुंठ जा मालिक ठहींदा आहियूं। तव्हां ॼाणंदा आहियो असां वैकुंठ जा मालिक ठहींदा आहियूं। हिन समय सॼे विश्व ते रावण राज्य आहे। असां बाबा खां हाणे बाप असांखे सदगति जो ई ज्ञान ॾींदो आहे न। थोरो ई ॿुधो ऐं सदगति में अची वियो। हितां खां तव्हां ॿार वेंदा आहियो नई दुनिया में। तव्हां ॼाणंदा आहियो असां वैकुंठ जा मालिक ठहींदा आहियूं। हिन समय सॼे विश्व ते रावण राज्य आहे। हिन समय सॼे विश्व ते रावण राज्य आहे। बाप आया आहिनि विश्व जो राज्य ॾियणु। तव्हां सभु विश्व जा मालिक हुयो। हाणे ताईं चित्र बि आहिनि न। बाक़ी लाखों वर्षी त कोई ॻाल्हि कोन्हे। इहा आहे रॉन्ग। बाप खे ई सदैव राइटियस चइबो आहे न। बाप द्वारा सॼी विश्व राइटियस ठही वेंदी आहे। हाणे अनराइटियस आहे। हाणे तव्हां ॿार बाप खां वरसो वठो था, परंतु इहे बि ड्रामा में नूंद आहे।
जो ज्ञान ॿुधदे आशीर्वाद सुनंती कथंती बागंती थी वेंदा आहिनि। इहे बि ॾिसो ड्रामा में पार्ट आहे, हर आत्मा खे पंहिंजो पार्ट वॼाइणो ई आहे। त जेतिरो ॿुधंदी, जेतिरो सम्झंदी, जेतिरी हुनखे धारणा करणी हूंदी, वरसो वठिणो हूंदो, उहो वठी करे पोइ भॼी वेंदी। ओहो मम आया, तव्हां केतिरी ज़बरदस्त आहियो जो बाप सां बि बेमुख कराए ॾींदा आहियो। छो न ज़बरदस्त हूंदी, अधु कलाक हुनजो राज्य हलंदो आहे न। रावण छा आहे इहे बि तव्हां ॼाणंदा आहियो। हिते बि कोई ॿार सम्झदार आहिनि, कोई बेसम्झ आहिनि। हिते बि कोई ॿार सम्झदार आहिनि, कोई बेसम्झ आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो हाणे असांजे मथां विस्पति जी दशा आहे। तॾहिं असां स्वर्ग में वञण जो पुरुषार्थ था करूं। मनुष्य जो मरंदा आहिनि उहे त कोई स्वर्ग में वञण जो पुरुषार्थ न कंदा आहिनि, सिर्फ़ु इहे ई चई ॾींदा आहिनि कि स्वर्ग पधारियो। तव्हां ॼाणंदा आहियो सची स्वर्ग में वञण जो पुरुषार्थ असां करूं था न। त बाबा चवंदा आहिनि तव्हां ॼाणंदा आहियो सची स्वर्ग में वञण जो पुरुषार्थ था करो। माण्हू त ईअं ई चईंदा रहंदा आहिनि असां त सची में वञूं था, अथवा स्वर्ग जो मालिक ठहिण जो पुरुषार्थ था करूं। ईअं कॾहिं कोई न चईंदा कि इहे स्वर्ग में वञे थो। चईंदा इहे छा चईंदा आहिनि, मुख बंदि करो। ईअं कॾहिं कोई न चईंदा कि स्वर्ग में वञे थो। असां त चयूं था न असां स्वर्ग में वञूं था। हीअं कोई चए त चईंदा अरे त मरी वेंदो, मुख बंदि करो। मनुष्य जे त हद जी ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि। बाप असांखे बेहद जी ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे ॾाढो पुरुषार्थ करिणो खपे, ॾाढो नशो चढ़णो खपे। जंहिं कल्प पहिरियों पुरुषार्थ कयो आहे, जो पद पायो आहे, उहो ई पाईंदो। अनेक बार तव्हां ॿारनि खे माया ते जीत पाराई आहे, पोइ तव्हां हार बि खाधी आहे। अनेक बार असांखे बाबा माया ते जीत बि पाराई अथई, पोइ असां हार बि खाधी आहे न। हार बि खाधी, इहे बि ड्रामो ठहियलु आहे जो ॿारनि खे ॾाढी ख़ुशी हुजणी खपे। मृत्यु लोक खां अमर लोक में असां वञूं था न। असां हाणे मृत्यु लोक खां अमर लोक में वञूं था। यादि रखो, कोई बि तव्हां सदा यादि रखो कि हाणे मां अमर लोक थी वञा। काॾे वेंदा आहियूं त ख़ुशी थींदी आहे न, कि सुठी जॻह ते वेंदा आहियूं। त हाणे सदा यादि रखो कि मां अमर लोक में वञा थी। स्टूडेंट लाइफ इज़ जी बेस्ट हूंदी आहे न। हिन समय तव्हांजी बेस्ट लाइफ आहे। ईअं कोई बि मनुष्य न ॼाणंदा आहिनि, भॻवानु ख़ुदि अची करे पढ़ाईंदा आहिनि असांखे। कहिड़ी स्टूडेंट लाइफ बेस्ट आहे? इहा स्टूडेंट लाइफ जो असांखे बाबा असांखे पढ़ाईंदा। केॾी उच्च पढ़ाई आहे न। हर संकल्प, हर बोल, हर कर्म कीअं करिणो आहे ऐं कीअं हुनखे सफल करिणो आहे, कीअं हुन सां कमाई करणी आहे, इहे असांखे बाबा सेखारीनि था। अहिड़ा कोई मनुष्य न ॼाणंदा आहिनि कि कहिड़ी स्टूडेंट लाइफ बेस्ट आहे। आत्मा ई पढ़ाईंदी आहे, पोइ चईंदी आहे इन्हनि जो नाम फलानो। आत्मा ई पढ़ाईंदी आहे, पोइ चईंदा आहिनि हिननि जो नाम फलानो आहे। आत्मा ई टीचर आहे न। आत्मा ई ॿुधी करे धारण कंदी आहे, आत्मा ई ॿुधंदी आहे। परंतु देह अभिमान में अची करे सम्झंदा न आहिनि। सत्य में बि सम्झंदा कि असां आत्मा आहिनि, खे शरीर मिलियो आहे। हाणे वृद्ध थी वियो, झटि साक्षात्कार थी वेंदो आहे। हाणे असां इहो पुराणो चोलो छॾे नयो था वठूं। ब्रह्मरी जो बि मिसाल हाणे जो आहे। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो असां ब्रह्मणियूं आहियूं। ड्रामा प्लान अनुसार जो बि तव्हां वटि ईंदा आहिनि हुननि ते बू बू कंदा आहियो, पोइ हुननि में बि कई कचा कोई सड़ी वेंदा आहिनि। सन्यासी माण्हू त इहे मिसाल ॾेई न सघनि, उहो थोरी आबसमान ठाहींदा। सन्यासी थोरी आबसमान ठाहींदा। तव्हां वटि त एम ऑब्जेक्ट आहे न। इहे सत्यनारायण जी कथा, अमर कथा, इहे सभु असांजियूं आहिनि। हिकु बाप सत्य ॿुधाईंदा आहिनि न असांखे। हिकु बाप ई असांखे केॾी सारी सची ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि। बाक़ी सभु त कूड़ ॿुधाईंदा आहिनि। हुते सत्यनारायण जी कथा ॿुधाए करे प्रसाद खिलाईंदा रहंदा आहिनि। हुते किथे उहा हद जी ॻाल्हियूं, किथे इहा बेहद जी ॻाल्हि। दुनिया में सत्यनारायण जी कथा ॿुधाए करे प्रसाद खाराईंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि
काथे उहा हद जी ॻाल्हियूं, काथे इहे बेहद जी ॻाल्हियूं। बाबा हिते सत्यनारायण जी कथा ॿुधाए करे असांखे कहिड़ो प्रसाद ॾींदा आहिनि, विश्व जी बादशाही। तव्हांखे बाप डायरेक्ट ॾींदा आहिनि, तव्हां नोट कंदा आहियो। बाक़ी किताब शास्त्र आदि त सभु ख़तमु थी वेंदा, पुराणो कोई बि चीज़ न रहंदी, पुराणी कोई बि चीज़ न रहंदी। मनुष्य सम्झंदा आहिनि कलयुग में अजनि 40,000 वर्ष आहिनि, इन करे वॾा वॾा मकान आदि ठाहींदा रहंदा आहिनि, ख़र्चो कंदा रहंदा आहिनि। छा समुद्र छॾंदो? वॾा वॾा मकान ठाहींदा रहंदा आहिनि, ख़र्चो कंदा रहंदा आहिनि, त इहे समुद्र खे सुकाए करे ठाहींदा आहिनि न। त बाबा चवंदा आहिनि छा समुद्र छॾंदो हिनखे? हिकु ई लहर में हप करे ॾींदो। ॾिसो बाबा चवनि था हिकु ई लहर में हप करे ॾींदो। न इहा बॉम्बे हुई न रहंदी। हाणे 100 वर्ष जे अंदरि इहे सभु छा निकितो आहे न। अॻियां वाइसराय बि 4 घोड़नि जी गाॾी में ईंदा हुया, हाणे थोरे समय में छा निकिरियो आहे। स्वर्ग त ॾाढो नंढो आहे, नदी जे किनारे ते असांजा महल हूंदा। हिते त ॾिसो माण्हू पाणी जे लाइ उहो था करनि, हिते बि आहे न माण्हू हीअं नदी जे विच में हीअं लेक आदि हीअं नंढा नंढा घर ठाहींदा आहिनि, रिसोर्ट जेके चईंदा आहिनि। हुते त असांजा ईअं महल हूंदा सभिनि जा पर्सनल। हाणे तव्हां ॿारनि ते विरस्पति जी दशा आहे, ख़ुशी ॿारनि खे ख़ुशी हुजणी खपे। असां एतिरा साहूकार ठहींदासीं, कोई दिवालो मारंदो आहे त राहु जी दशा चइबी आहे न। कोई दिवालो मारंदा आहिनि त इन चईंदा आहिनि हिन जे मथां, दिवालो मतिलबु कंगाल थी वेंदा आहिनि, त चईंदा आहिनि हिननि जे मथां राहु जी दशा आहे। तव्हां पंहिंजी दशा ते हर्षित रहो। असांजे त हाणे विरस्पति जी दशा आहे, केॾो ज्ञान धन आहे असां वटि, ऐं इहो ई ज्ञान धन पोइ सत्युग में स्थूल धन में परिवर्तन थी वेंदो। भॻवानु बाप असांखे पढ़ाइनि था, भॻवानु कंहिंखे पढ़ाईंदा आहिनि छा? तव्हां ॿार ॼाणंदा आहियो असांजी स्टूडेंट लाइफ दी बेस्ट आहे, असांजी स्टूडेंट लाइफ दी बेस्ट आहे न। असां ॼाणंदा आहियूं असांजी हाणे स्टूडेंट लाइफ दी बेस्ट आहे। असां नर सां नारायण विश्व जो मालिक ठाहिण जी पढ़ाई था पढ़ूं। नर सां श्री नारायण, नारी सां श्री लक्ष्मी, विश्व जो मालिक ठहिण जी पढ़ाई था पढ़ूं। हिते असां रावण राज्य में अची करे फसी आहियूं, पोइ असां सुखधाम में हूंदासीं। ये संगम युग ये संगम युगी, तव्हां संगम युगी ब्रह्मण आहियो, ब्रह्मा द्वारा स्थापना थींदी आहे न। हिकु थोरी हूंदो, ॾाढा हूंदा न, तॾहिं बाबा चईंदा आहिनि न तत्व। तव्हां ख़ुदा जी ख़िदमतगार ठहींदा आहियो, ख़ुदा जो ख़िदमत कंदा आहिनि, स्वर्ग जी स्थापना करण जी उन में तव्हां मदद कंदा आहियो। जो जास्ती मदद कंदो उहो ऊच पद पाईंदो, कोई बुख न मरे सघंदो आहे। हिते फ़क़ीर माण्हू वटि बि जांच कंदव त 1000 रुपया निकिरी वेंदा, बुख कोई मरदो न आहे, मरी न सघे। हिते बि तव्हां बाप जा ठहियल, बाप ग़रीब हूंदो आहे, परंतु ॿारनि खे जेसि ताईं खाइण लाइ न मिले त ख़ुदि खाईंदो छा? छो जी ॿार त वारिस आहिनि न। त बाबा चईंदा आहिनि मुंहिंजा ॿार त वारिस आहिनि। त हिते बि बाबा जो ठही करे जेको ज्ञान युग सुठी रीति कंदो आहे, बाबा जी धारणा ॻाल्हियूं मञंदो आहे, चयो मञंदो आहे, उनखे बाबा कॾहिं बुखो न रखी सघंदा आहिनि। उन ते लव रहंदो आहे। हुते त ग़रीब जी ॻाल्हि ई न आहे, अथाह अनाज रहंदो, बेहद जी साहूकारी रहंदी आहे। हुतां जी पहरवाइश ॾिसो केतिरी सुंदर आहे। बाबा चईंदा आहिनि हुतां जी पहरवाइश ॾिसो केतिरी सुंदर आहे न। तॾहिं बाबा चईंदा आहिनि जॾहिं फुर्सत मिले त लक्ष्मी नारायण जे चित्र जे साम्हूं वञी करे वेही रहो। राति जो बि वेही सघंदा आहिनि, लक्ष्मी नारायण खे ॾिसंदे ॾिसंदे सुम्ही पओ। ओहो बाबा बाबा असांखे अहिड़ो ठाहिनि था। त हुतां जी पहरवाइश ॾिसणी आहे त लक्ष्मी नारायण जो चित्र ॾिसो। बाबा चवनि था राति जो बि ॾिसी ॾिसी करे सुम्हूं कि ओहो बाबा असांखे अहिड़ो थो ठाहे।
त बाबा चईंदा आहिनि की तव्हां अहिड़ो अभ्यास करे करे ॾिसो केतिरो मज़ो ईंदो आहे न। पोइ सुबुह जो उथी करे अनुभव ॿुधायो। लक्ष्मी नारायण जे चित्र ऐं सीरी जो चित्र सभिनि वटि हुजिणो खपे। स्टूडेंट ॼाणंदा आहिनि असांखे केरु पढ़ाईंदो आहे, उन्हनि जो चित्र बि आहिनि। सॼो मदार पढ़ाई जे मथां बाबा चईंदा आहिनि, सॼो मदार पढ़ाई जे मथां आहे। स्वर्ग जो मालिक त ठहींदा न, बाक़ी पद जो मदार आहे। बाबा चई न, सभु चईंदासीं स्वर्ग जा मालिक आहियूं, बाक़ी हुते पद जो मदार आहे पढ़ाई ते। बाबा चईंदा आहिनि, ये पुरुषार्थ करो, मां आत्मा आहियां, शरीर न। बाबा चईंदा आहिनि, ये पुरुषार्थ करो, मां आत्मा आहियां, शरीर न आहियां। मां आत्मा आहियां, शरीर न आहियां। मां बाबा खां वरसो थी वठां, कोई बि तकलीफ़ न आहे। माताउनि जे लाइ त ॾाढो सहज आहे। पुरुष माण्हू त धंधे ते हली वेंदा आहिनि। हिन एम ऑब्जेक्ट जे चित्र ते तव्हां ॾाढो सर्विस करे सघंदा आहियो, ॾाढनि जो कल्याण कंदव त तव्हांखे ॾाढो प्यार कंदा। चईंदा तव्हां त असांजी माता आहियो, जगत जे कल्याण जे लाइ तव्हां माताऊं निकितियूं आहियो न। पंहिंजे खे ॾिसणो आहे असां केतिरनि जो कल्याण कयो, केतिरनि खे बाप जो पैगाम ॾिनो। बाप बि पैगंबर आहे, कोई खे बि पैगंबर न चई सघंदासीं, सिर्फ़ु बाप ई आहे जो सचो पैगाम बि ख़ुदि बि ॾींदा आहिनि ऐं असांखे बि सेखारींदा आहिनि। तव्हांखे बाप मैसेज ॾींदा आहिनि जो तव्हां सभिनि खे ॿुधाईंदा आहियो। बेहद जो बाप ऐं वरसे खे यादि करो, 84 जे चकर खे बि यादि करो। तव्हां पैगंबर बाप जा ॿार पैगाम ॾियण वारा आहियो न, त असां पैगंबर आहियूं जो बाप जो पैगाम ॾियण वारा आहियूं। सभिनि खे चओ 2 बाप, बेहद जे बाप सां सुख शांति जो वरसो। बेहद जे बाप सुख शांति जो वरसो ॾिनई न। असां सुखधाम में हुयासीं त बाक़ी सभु शांति धाम में हुया। पोइ जीवन मुक्ति में ईंदा आहियूं। हाणे असांखे वापसि वञिणो आहे। पोइ हुते असां ई विश्व जा मालिक हूंदासीं। हिकु गीत बि आहे न, बाबा असांखे सॼे विश्व जी, बाबा सां असांखे सॼे विश्व जी, बाबा तव्हां सां असांखे सॼे विश्व जी बादशाही मिलंदी आहे। सॼो धरती समुंदर आकाश असांजे हथ में हूंदो, असांजे हथ में हूंदो। सॼो धरती आकाश समुंदर असांजे हथ में हूंदो। कहिड़े हथ में हूंदो? बुद्धि रूपी हथ में हूंदो। हिन समय असां बाप खां बेहद जो वरसो था वठूं। तव्हां आहियो गुप्त वारियस्य शक्ति सेना आहिनि। ये ज्ञान कटारी ज्ञान बाण आहिनि। उन्हनि देवियुनि खे स्थूल हथियार ॾेई छॾियनि। पोइ भक्ति मार्ग में केतिरा मंदर आदि ठाहींदा आहिनि, केतिरा चित्र आदि आहिनि। तॾहिं बाप चईंदा आहिनि भक्ति मार्ग में तव्हां सभु पैसा आदि ख़तमु करे ॾींदा आहियो। हाणे इहे सभु ख़तमु थियण वारो, डूबी वेंदो। तव्हांखे साक्षात्कार बि करायो आहे की हुते कीअं वञी करे खाननि सां हीरा जवाहरात खणी ईंदासीं, छो जो इहे सभु दॿी वेंदा आहिनि न। त हुते त सभु निकिरी ईंदा। हाणे वॾा वॾा राजाउनि वटि तहखाना अंडरग्राउंड हूंदा आहिनि, उहे सभु दॿी वेंदा। पोइ तव्हांजी कारीगरी माण्हू वञी करे खणी ईंदा। हुते बाबा असांखे पहिरियों साक्षात्कार बि करायो अथई कीअं हुते वञी करे खाननि सां हीरा जवाहरात खणी ईंदासीं, छो जो दॿी वेंदा। वॾे वॾे राजाउनि वटि तहखाना अंडरग्राउंड हूंदा आहिनि, उहे सभु दॿी वेंदा आहिनि न। पोइ असांजा कारीगर वञी करे खणी ईंदा, न त एतिरो सोनो आदि किथां खां ईंदो। स्वर्ग जी सीन अजमेर में ॾिसंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि म्यूज़ियम बि अहिड़ो ठाहियो, स्वर्ग जो फर्स्ट क्लास मॉडल ठाहिणो खपे। बाबा चईंदा आहिनि स्वर्ग जो फर्स्ट क्लास मॉडल ठाहिणो खपे। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो, हाणे असां पंहिंजी राजधानी स्थापना करूं था। अॻियां कुझु बि न ॼाणंदा हुआसीं, हाणे ॼाणंदा आहियूं न। ईअं न, असां हर हिक जे अंदर खे ॼाणंदा आहियूं।
असां हर हिक जे अंदर खे ॼाणे न सघंदा आहियूं, लेकिन बाबा चईंदा आहिनि अगरि तव्हांजी बुद्धि जो तालो खुलियलु हूंदो, तव्हांजी बुद्धि जी लाइन क्लियर हूंदी मूंसां गॾु, ऐं तव्हांखे ज्ञान बि सुठो हूंदो, त कंहिंजी शिकिल सां असां कंहिंजा वाइब्रेशन, मतिलबु कोई कहिड़े वीचार सां आयो आहे, कोई कहिड़ी वृत्ति सां आयो आहे, तमो प्रधान तव्हांजे वीचार से आयो आहे, त उहो असां ॼाणे सघंदा आहियूं। बाक़ी ईअं थोरी असां हर समय ॾिसूं की इहे छा थो ॾिस करे। बाबा चईंदा आहिनि ईअं न की असां हर हिक जे अंदरि वेही सॼो ॾींहुं ॼाणूं। हा, कोई विकारी बि अची वेंदा आहिनि, का चइबो बि आहे न, चइबो आहे छो ईंदा आहियो, त चईंदा आहिनि ईंदासीं तॾहिं त विकार छुटंदो न, ईअं बि चई ॾींदा आहिनि। मां ॾाढो पाप आत्मा, जीअं बाबा ॿुधाईंदा आहिनि न, बाबा मुरली ॿुधाईंदा हुया त कोई विकारी बि अची वेंदो हुयो त बाबा पुछंदा आहिनि की छो ईंदा आहियो, त चईंदो आहे ईंदो आहे त विकार छुटंदा, मां ॾाढो पाप आत्मा आहियां। बाप चईंदा आहिनि अच्छा कल्याण थिए, माया ॾाढी दुस्तर आहे। बाप चईंदा आहिनि ॿार तव्हां हिन विकारनि ते तव्हांखे जीत पाइणी आहे, तॾहिं त जगत जी ठहींदव न, असांखे विकारनि ते जीत पाइणी आहे, तॾहिं त असां जगत जी ठहींदासीं न। माया बि घटि न आहे। हाणे तव्हां पुरुषार्थ करे हिन लक्ष्मी नारायण जहिड़ो ठहींदा आहियो, इन जहिड़ी ब्यूटी ॿियो कंहिं वटि कंहिंजी थी न सघे। फर्स्ट लक्ष्मी नारायण जी केॾा सुठा ब्यूटीफुल हूंदा आहिनि, इन्हनि जहिड़ी ब्यूटी ॿियो कंहिं वटि थींदी न। इहा आहे नेचुरल ब्यूटी। हर 5000 वर्ष खां पोइ स्वर्ग जी स्थापना थींदी आहे, पोइ 84 जन्मनि जे चक्कर में ईंदा आहिनि। तव्हां लिखी सघंदा आहियो ये यूनिवर्सिटी कम हॉस्पिटल आहे, उहा हेल्थ जे लाइ या वेल्थ जे लाइ, हेल्थ वेल्थ हैप्पीनेस 21 जन्मनि जे लाइ अची करे प्राप्त करो। धंधे वारा बि पंहिंजो बोर्ड लॻाईंदा आहिनि, घरनि में बि बोर्ड लॻाईंदा आहिनि, धंधे वारा बि पंहिंजो बोर्ड लॻाईंदा आहिनि, घरनि में बि बोर्ड लॻाईंदा आहिनि। ईअं लिखंदा बि उहो ई जो नशे में हूंदा। हेल्थ वेल्थ हैप्पीनेस 21 जन्मनि जे लाइ अची करे प्राप्त करो। धंधे वारा बि पंहिंजो बोर्ड लॻाईंदा आहिनि, घरनि में बि बोर्ड लॻाईंदा आहिनि। ईअं लिखंदा बि उहो ई जो जेके नशो हूंदो, जो बि अचे उनखे सम्झायो। तव्हां बेहद जे बाप सां वरसो वठंदा आहियो, पोइ 84 जन्म तव्हां पतित ठहियो। बाबा चईंदा आहिनि की ईअं जो बि अचे उनखे सम्झायो। तव्हां बेहद जे बाप सां वरसो वठंदा आहियो, पोइ 84 जन्म वठी तव्हां पतित ठहींदा आहियो। हाणे पावन ठहो, पंहिंजे खे आत्मा सम्झो, बाप खे यादि करो। बाबा बि हीअं चईंदा आहिनि, बाबा बि ईअं कंदा आहिनि। हाणे पावन ठहो, पंहिंजे खे आत्मा सम्झो, बाप खे यादि करो। बाबा बि ईअं कंदा आहिनि। हीअ आहे पहिरें नंबर जो पुरुषार्थ। ब्रह्मा बाबा कई बार लिखंदा आहिनि बाबा तूफ़ान ॾाढो ईंदो आहे, ईअं थींदो आहे। मां लिखंदो आहियां मूं वटि बि सभु तूफ़ान पहिरियों ईंदा आहिनि, मां पहिरियों अनुभवी ठहां तॾहिं त सम्झाए सघां न। हीअ त माया जो धंधो आहे। हाणे बाप चईंदा आहिनि मिठा लाडला ॿार, हाणे तव्हांजे मथां विस्पति जी दशा आहे। तव्हांखे कंहिंखे बि पंहिंजी जनम पत्री आदि ॾेखारण जी तव्हांखे ज़रूरत न आहे। माण्हू पंहिंजी जनम पत्री ॾेखारींदा आहिनि, बाबा सभु कुझु ॿुधाए ॾींदा आहिनि। हुते आयु बि वॾी हूंदी आहे। श्री कृष्ण खे बि योगेश्वर चईंदा आहिनि। इन्हनि खे योगेश्वर योग सिखलाईं त ईअं ठहियो। कृष्ण सतयुग में योगेश्वर न हूंदो, पंहिंजे पहिरें जन्म संगम युग में योगेश्वर आहे न। हाणे उहो ई पोइ राज राजेश्वर या राज राजेश्वरी ठहींदा। त कोई मनुष्य मात्र सन्यासी आदि खे योगेश्वर न चईंदासीं। तव्हांखे ईश्वर योग सेखारींदा आहिनि, इन करे योगेश्वर ऐं योगेश्वरियूं नाम रखियो आहे।
असांखे ईश्वर योग सेखारींदा आहिनि, इन करे असां योगेश्वर ऐं योगेश्वरी आहियूं। हाणे आहियूं। पोइ असां राजेश्वर ऐं राजेश्वरी ठहींदासीं। ज्ञानेश्वरी बि हिन समय तव्हां ई आहियो। पोइ वञी करे राजेश्वरी बि असां ई ठहींदासीं। त योगेश्वर, ज्ञानेश्वर, योगेश्वरी, ज्ञानेश्वरी हाणे आहियूं। पोइ असां सतयुग में राजेश्वर ऐं राजेश्वरी ठहींदासीं। त बाबूजी ने सदा यादि रखो। हाणे असां में ज्ञान ऐं योग आहे। ये ज्ञान और योग जो सुठी रीति धारण कंदा उहो ई राज्य पद पाईंदा। अच्छा, मीठी मीठी सिकल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार। एम ऑब्जेक्ट के साम्हूं रखी पुरुषार्थ करो। लक्ष्मी नारायण जे चित्र के साम्हूं ॾिसंदे हुए पंहिंजे पाण सां आपे ई ॻाल्हियूं करो। ओहो बाबा, तव्हां असांखे अहिड़ो ठाहियो था। असांजे मथां हाणे विस्पति जी दशा वेठी आहे। ॿियो आहे, आप समान ठाहिण लाइ ब्रह्मरी जी तरह ज्ञान जी भू करो। खुदाई खिदमतगार ठही स्वर्ग जी स्थापना में बाप जी मदद करो। वरदान, देह अभिमान सां न्यारो ठही परमात्मा प्यार जो अनुभव करण वारा कमल आसन धारी ठहो। कमल आसन ब्रह्मण आत्माउनि जी श्रेष्ठ स्थिति जी निशानी आहे। अहिड़ा कमल आसन धारी आत्मायूं हिन देह भान सां स्वतः ई न्यारा रहंदा आहिनि। उन्हनि खे शरीर जो भान पंहिंजी तरफ़ आकर्षित न करे सघंदो आहे। जीअं ब्रह्मा बाप खे हलंदे फिरदे फ़रिश्ते रूप व देवता रूप सदा स्मृति में रहियो न। जीअं ब्रह्मा बाप खे सदा स्मृति में रहियो, हलंदे फिरदे फ़रिश्तो रूप ऐं देवता स्वरूप, ईअं नेचुरल देही अभिमानी स्थिति सदा रहे। इनखे चइबो आहे देह भान सां न्यारो। नेचुरल देही अभिमानी स्थिति असांजी रहे, इनखे चइबो आहे देह भान सां न्यारो। अहिड़े देह भान सां न्यारो रहण वारा ई परमात्मा जा प्यारा ठही सघंदा आहिनि। अहिड़ा देह भान सां न्यारा रहण वारा ई परमात्मा जा प्यारा ठही सघंदा आहिनि। स्लोगन आहे, असांजी विशेषता व गुण प्रभु प्रसाद आहे। उनखे मुंहिंजो मञण आहे देह अभिमान। पंहिंजी विशेषता व गुण प्रभु प्रसाद आहे। प्रभु जो प्रसाद आहे। उन्हनि खे पंहिंजो मञण ई देह अभिमान आहे। त पंहिंजी विशेषता व गुण प्रभु प्रसाद। बाबा चई न, माण्हू सत्यनारायण जी कथा ॿुधाए करे प्रसाद बांटंदा आहिनि। असांखे बाबा सत्यनारायण जी कथा ॿुधाए करे कहिड़ो प्रसाद था ॾियनि? गुण, शक्तियूं, ज्ञान, स्वर्ग जो वरसो। त हिनखे मुंहिंजो न सम्झो। ही सभु असां वटि कोई बि गुण शक्ति आहे, कोई बि ज्ञान सम्झ आहे असांखे, त ही सभु बाबा जो ई सम्झो, ख़ुदि जो न सम्झो। ख़ुदि जो सम्झंदासीं त इहो ई देह अभिमान आहे। अच्छा, ओम शांति। अव्यक्त साइलेंस द्वारा डबल लाइट फ़रिश्ते स्थिति जो अनुभव करो। ब्रह्मा बाप सां प्यार आहे त हाणे ब्रह्मा बाप समान फ़रिश्ता ठहो। सदैव पंहिंजे लाइट जो फ़रिश्तो स्वरूप साम्हूं ॾेखारे में ॾे। अहिड़ो ठहिणो आहे, भविष्य रूप बि ॾेखारे में ॾे। अॼु जो वरदान बि ईअं ई हुयो न, त हाणे इहे छॾियो ऐं उहो वठो। जीअं पंहिंजी ड्रेस ठाहे करे रखंदा आहिनि न, बसि हाणे इहे पुराणी, हाणे बसि जेका बि कपिड़ा अॼु कल्ह जा हुया लाहे करे अॼु नया कपिड़ा पाईंदासीं।
त इहे सदैव असांखे पंहिंजे साम्हूं असांजो फ़रिश्तो ऐं देवता जो स्वरूप ॾेखारे में ॾिए की हाणे इहे छॾियो ऐं उहो धारण कयो। जॾहिं अहिड़ी अनुभूति थिए तॾहिं सम्झो संपूर्णता जे समीप आहियूं। जॾहिं अहिड़ी अनुभूति थिए की असांखे लॻे की बसि हाणे पुराणो शरीर छॾींदासीं, फ़रिश्तो ठही करे बसि परम धाम में वेंदासीं, उते सितारो ठही वेंदासीं, पोइ असां हेठि अची करे देवता ई कपिड़ा पाईंदासीं, देवता ई शरीर वठंदासीं। बसि ईअं अगरि असांखे अनुभूति थिए थी त सम्झो जीअं चईंदा न बसि हाणे हिकु ॾींहुं आहे, बसि कल्ह उते पहुची वेंदासीं, कल्ह उते ईअं जॾहिं असांखे बसि ईअं नज़र थो अचे बसि हाणे पहुचा की पहुचा, हाणे इहो वस्त्र पातो की पातो। वैसे त बाबा चईंदा आहिनि सदा ई फ़रिश्ते स्वरूप में रहो, लेकिन कॾहिं कर्म कंदा आहियूं त धीअ में त अचिणो ई पवंदो आहे न, ध्यानु ॾियणो ई पवंदो आहे। हुन में बि असांखे उहो यादि त रहणो खपे की बसि हाणे कमु कयो, पोइ लाइट जो शरीर, पोइ परम धाम में वञी करे पोइ देवता जो शरीर। तॾहिं सम्झो असांजी संपूर्णता जे असां समीप अचूं था। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।